अॼु 22 जमातिल आख़िर अॼु जो ॾींहुं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ॾींहुं आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जे अबू बकर जिन रीते ऐं गार जे मिजारू मुंहिंजा साथी हुआ इन रीते अबू बकर हौज़े कौसर मथे पाई मुंहिंजा साथी हूंदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे दुनिया जे मिजारू जेको पण मूं मथे एहसान कयईं ऐं दुनिया में ज़रूरु उनजो बदिलो चुकाए वेंदुसि। हिकिड़ा अबू बकर सिद्दीक़ ऐं जंहिंजे एहसान जो बदिलो आउं न चुकायो क़यामत जो ॾींहुं मुंहिंजो रब अबू बकर सिद्दीक़ खे बदिलो चुकाईंदो। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा बेशुमार सहाबाई किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन इन जाती हिकिड़ा अहिड़ा सहाबी जंहिंखे शरफ़ मिलियो जो ख़ुदा जी तरफ़ सां इन मथे सलाम आयो वो हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात है। हज़रत जबरील अमीन पैगाम खणी आया या रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व ताला आंजे दोस्त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु के सलाम हलाइने अने आंजो रब ई पण चई करे हलाइने जे अबू बकर के पुछो जे अबू बकर आंजो रब तव्हां से राज़ी आहे ऐं ख़ुदा से राज़ी आयो या न आयो। तो अॼु हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ॾींहुं 22 जमातिल आख़िर है। अल्हम्दुलिल्लाह असां आशिकाने रसूल आहियूं, साहबाई किराम जा पण आशिक़ आहियूं, असां औलिया किराम जा पण आशिक़ आहियूं। त जिन रीते असां हुज़ूर गौसे पाक पीरान पीर अब्दुल क़ादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह जी 11वीं शरीफ़ मल्हायूं था, 12वीं शरीफ़ मल्हायूं था। त इन जी रीते हर घर जे मिजारू हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नाले से नियाज़ अने फातिहा ईसाल सवाब जो बंदोबस्तु पिणु असां करींदासीं। असां साहबाई किराम जा पण आशिक़ आहियूं, औलिया अल्लाह जे नाले असां पीरान पीर जे नाले फातिहा ॾियारायूं था। त यादि रखजा जो को पण ज़बरदस्त हिकिड़ो गौस अने वॾे में वॾो कुतुब या वली कंहिं हिकिड़े अदना दर्जे जे सहाबी जे मर्तबे ते नथो पुॼे। विलायत जो दर्जो अलॻि आहे, सहाबियत जो दर्जो अलॻि आहे। त अॼु कोशिशि करियूं पाण हर घर जे मिजारू नियाज़ फातिहा हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जे नाले पाण फातिहा ॾियारायूं, नियाज़ करायूं, बच्चे खे नियाज़ बनाए करे खाधो बनाए पाण बच्चे खे खारायूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जी उहा ज़ात है जेको नबीअ जे पुठियां मरतबे में को बुलंद आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जी ज़ात है।